कैमरा ऑन आहे तव्हांजी? जे जी खां पोइ छा आहे? जे जेका उॾंदी आहे, उॾंदी कहिड़ी शइ आहे? ज़िल्किफ़िल, ज़िल्किफ़िल कहिड़ी शइ उॾंदी आहे? अच्छा, पाकिस्तान में छा आहे? पाकिस्तान जो पाण छा पढ़ियो आहे? हीअं उॾंदो आहे, उहो छा आहे? जे सां छा थींदो आहे? जे सां ही छा आहे? ओके, जे झिरकी खां पोइ छा ईंदो आहे? जे झिरकी खां पोइ छा ईंदो आहे? जे झिरकी खां पोइ जे झिरकी खां पोइ ने मुञ छा ईंदो आहे? मुञ 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 ठीकु आहे। मुञ में वाणंदो आहे, खटू हूंदी आहे न, हुनखे वाणबो आहे। ठीकु आहे, हाणे मूंखे ॿुधायो ॿियो छा थींदो आहे? ने सां ॼञ छा थींदो आहे? ॼञ ठीकु। अच्छा, ॼञ छा हूंदी आहे? ॼञ छा हूंदी आहे शफ़ी? ज़िल्किफ़िल ॼञ छा हूंदी आहे? ॼञ छा कंदी आहे? अच्छा शफ़ी, ही ॾिसो, ही घणी फिंगर्स आहिनि? हाउ मेनी फिंगर्स आर देयर? ही घणी फिंगर? 2 ओके। एंड ज़िल्किफ़िल ही घणी फिंगर्स आहिनि? ही घणियूं आङुरियूं आहिनि? ज़िल्किफ़िल ही घणियूं आङुरियूं आहिनि? 3 ओके। हा ठीकु आहे, हाणे मूंखे ॿुधायो ॼञ छा खे चइबो आहे? ॿुधायो ॼञ छा खे चइबो आहे? तव्हां ॼञ छा खे चइबो आहे? तव्हां शादी ते वेंदा आहियो? शादी में वेंदा आहियो न वेंदा आहियो? शादी में वेंदा आहियो? पोइ कंहिं बस में वेंदा आहियो? बस में माण्हू चढ़ंदा आहिनि, जाम माण्हू हूंदा आहिनि, उहे सभु शादी ते वेंदा आहिनि, उनखे चइबो आहे ॼञ। उनखे छा चइबो आहे? ॼञ छा चइबो आहे? ॼञ ठीकु आहे, उहा ने सां ईंदो आहे। हाणे ने मुञ खां पोइ छा ईंदो आहे? ही आहे, ही छा आहे? ओके, हाणे तव्हांजी नोटबुक खणो ऐं मूंखे टेस्ट ॾियो अॼु जी। तव्हांजी टेस्ट आहे, नोटबुक खणो। वेयर इज़ योर नोटबुक? तव्हांजी नोटबुक किथे आहे बाबा? नोटबुक कढो। शफ़ी नोटबुक, हरी अप। ओके, पहिरियों लेटर कहिड़ो आहे? ही ॾिसो, ही पहिरियों लेटर आहे। ही कहिड़ो लेटर आहे? पहिरियों लेटर लिखो। पहिरियों लेटर कहिड़ो आहे? जीम जहाज़। हाणे आउं सिर्फ़ु ॿुधाईंदसि, तव्हां सिर्फ़ु लिखंदव। जीम जहाज़ लिखो, जीम जहाज़ तव्हां पाण लिखंदव। जीम वन टाइम लिखो जी। जीम जहाज़
ओके लिखी छॾियो आहे। हाणे इन जे भरिसां लिखो जे सां जिभ। लिखो जे सां जिभ। जे सां जिभ। ओके जे जिभ लिखी छॾियो। लिखी। हाँ लिखो जे झिरकी। लिखो जे झिरकी। शफी जल्दी लिखो। शफी जे झिरकी। अच्छा हिक ॿिए खे ॾेखारणो कोन्हे। ज़ुल्किफिल खे न ॾेखारणो न आहे। तव्हां पाण लिखो जे झिरकी। ॾिसो कीअं था लिखो। अॼु तव्हांजी टेस्ट आहे न। ठीकु आहे शफी ॾिसणो न आहे। तव्हां पंहिंजो लिखो पंहिंजो लिखंदो। जे झिरकी जे। ठीकु आहे जे झंडो। ठीकु आहे ओके जे झिरकी खां पोइ लिखो ने मुञ। ने मुञ। मूं हाणे तव्हांखे ॿुधायो। मूं तव्हांखे कल्ह पढ़ायो हुयो। ठीकु आहे तव्हां लिखो ॾिसो कीअं था लिखो। लिखो ने मुञ। हाँ लिखो चे चंड। चे चंड। चे चांद ने तव्हां लिखंदा आहियो न चे चांद। लिखियो आहे कॾहिं। हाँ उहो लिखो। चे चिड़िया लिखियो आहे कॾहिं। चे चिड़िया लिखियो आहे न उहो लिखी छॾियो। चे अच्छा चे चंड चे तोलो चे। ठीकु आहे चे सां जेका बि शइ अचे थी न तव्हां उर्दू पढ़ी। उर्दू में चे कीअं लिखिबो आहे उहो ई लिखी छॾियो। लिखी ओके चेक करायो। ओके लिखी हेॾो। शफी तव्हां चेक करायो। चेक करायो तव्हां। मथे कयो। मथे कयो। पहिरियों पहिरियों छा लिखियो आहे। पहिरीं पहिरीं छा लिखियो। उहो चेक करायो। इहे सभु हिकिड़े पेज ते लिखणा हुआ। ओके शफी मथे कयो। मथे कयो। मथे कयो। मथे कयो। ओके थोरो हेॾां कयो। तव्हां सिर्फ़ु ॿ अखर लिखिया आहिनि। ओके ठीकु आहे शाबाश सही आहे। जीम सही आहे। हाणे जे जिभ ॾेखारियो। जे जिभ। इहा त जे झिरकी आहे। जे जिभ। ओके ओके हिकिड़ो मिंट 2 मिंट बीहो। इन में नुक्ता कोन्हे के। नुक्ता किथे आहिनि। इन में टुपका किथे आहिनि। ॿ ईंदा न। हिकिड़ो हीअं ईंदो हिकिड़ो हीअं ईंदो। जे जिभ में 2 नुक्ता ईंदा। ॾेखारियां। हा ईअं न 2 हीअं हिकिड़ो हीअं हिकिड़ो हीअं। हा ईअं। हा सही था चओ ईअं। अंदर लिखो अंदर लगायोसि। ओके मथे कयो। ओके इहो छा लिखियो आहे तव्हां। हाँ सही आहे। छा लिखियो आहे इहो तव्हां। हाँ सही आहे। हाणे अॻियां ॿियो छा लिखियो आहे। ज़ुल्किफिल जे झिरकी लिखी आहे।
उहा तव्हां पहिरीं लिखारे छॾी ठीकु आहे। जे झिरकी खां पोइ तव्हां छा लिखियो आहे ने मुञ चेक करायो। ओके शफ़ी मोहम्मद ज़ुल्किफ़िल केॾांहुं वियो? ज़ुल्किफ़िल हा ॾेखारियो तव्हांजा 3 सही आहिनि ठीकु आहे। 5 लेटर हुआ 5 लेटर्स हुआ ठीकु आहे। 5 अखर लिखाया 3 सही आहिनि। हाणे जी टीचर ओके टीचर ओके मथे कयो जी मथे कयो ओके तव्हां लिखिया आहिनि जीम जहाज़ जे झिरकी ठीकु आहे। हाणे लिखो जे जिभ तव्हां लिखो। मूंखे जिभ तो नथो लिखी अचे। अच्छा ज़ुल्किफ़िल लिखियो आहे। ज़ुल्किफ़िल खां ॾिसो हींअर भला ज़ुल्किफ़िल हिन खे ॿुधायो जे जिभ कीअं लिखबो आहे। ओके ज़ुल्किफ़िल ॾेखारे थो तव्हांखे। ज़ुल्किफ़िल लिखी ॾेखारियोसि। ओयो ज़ुल्किफ़िल खे ॾिसो ज़ुल्किफ़िल पियो लिखे शफ़ी मोहम्मद ज़ुल्किफ़िल खे ॾिसो। कहिड़ो मथे कयो थोरो सही कयो मथे कयो जेको हाणे तव्हां लिखियो न ही 2 टुका न हीअं करे उहो जे जिभ ठीकु आहे। ओके हाणे जे जिभ लिखी छॾी न। हाणे लिखो ने मुञ ज़ुल्किफ़िल ने मुञ चेक करायो। ने मुञ चेक करायो ने मुञ ने ॾञ ने मुञ ने ॾञ परते कयो थोरो परते ज़ुल्किफ़िल नज़र नथो अचे थोरो हेठि कयो थोरो हेॾा कयो ओके हेॾा न इहा जे जिभ हाणे ने हीअं लिखबी आहे। मुञ जेकी आहे न हीअं लिखो हाणे लिखी वेंदव ने मुञ हाणे लिखी वेंदव। ओके जल्दी लिख आउं कॉल कंदमि तव्हांजे घर वारनि खे। कॉल कयां तव्हांजे अबू खे पोइ जल्दी लिखी वठो ही वारो। तव्हांजी अम्मी खे कॉल कयां थी बस तव्हांजी अम्मी खे कॉल कयां पोइ जल्दी लिखियो ही वारो लिखो। ठीकु आहे लिखो ही छा आहे ने मुञ मुंहिंजे लाइ भरे कंहिंजे लाइ खणी ईंदी लिखी वठो। ओके ने मुञ खां पोइ छा ईंदो ने मुञ खां पोइ छा ईंदो ही छा आहे ये जिभ ही छा आहे खबर ना है। अरे ही छा आहे बाबा ही रात जो जेको हूंदो आहे ही छा आहे मूंखे खबर ना है। आसमान ते हूंदो आहे चमकंदो आहे छा आहे मैंने मारा लिखी छॾियो
ही वारो लेटर लिखणो आहे, ही वारो अखर। हिन छा चइबो आहे? ज़ुल्किफ़िल तव्हां ॿुधायो ही छा आहे? शाबाश। हाणे शफ़ी ख़बर पई छा छा चइबो आहे हिनखे? शफ़ी तव्हां जेको न थोरो गौर कंदा कयो। लिखी छॾियो तव्हां ज़ुल्किफ़िल चेचंड चेक करायो। ज़ुल्किफ़िल हाँ शफ़ी चेक करायो मूंखे छा छा लिखियो आहे। शफ़ी चेक करायो। वालेकुम सलाम। चेक करायो। मथे कयो, मथे कयो, हेॾा न हेॾा कयो, हेॾा कयो, हेॾा कयो। नज़र नथो अचे, थोरो और ते कयो। शफ़ी थोरो और ते कयो। ज़ुल्किफ़िल तव्हां हिन खां कॉपी वठो ऐं मूंखे चेक करायो हिन जो कमु। ज़ुल्किफ़िल तव्हां चेक करायो। शफ़ी मोहम्मद जो कमु तव्हां चेक करायो। तव्हां ही कमु चेक करायो ज़ुल्किफ़िल खां वठो। हाँ हिन जो कॉपी वठो, शफ़ी मोहम्मद जी कॉपी वठो। हाणे मूंखे चेक करायो। हाँ ये मूंखे चेक करायो। मूंखे चेक करायो। शफ़ी ज़ुल्किफ़िल शफ़ी मोहम्मद जो कमु चेक करायो मूंखे। चेचंड गॾु लिखियो अथसि न। चेक करायो, जल्दी करायो, पोइ आउं तव्हांखे ॿियो सबक़ ॾियां, न त वेठा हूंदव। चेक करायो। ओके शफ़ी जल्दी। ओके ज़ुल्किफ़िल ओके ज़ुल्किफ़िल तव्हां चेक करायो। ज़ुल्किफ़िल तव्हां चेक करायो। ने मुंहिंजो लिखियो आहे न तव्हां, ने मुंहिंजो लिखियो आहे न, चेक करायो तव्हां। ज़ुल्किफ़िल तव्हां ने मुंहिंजो लिखियो आहे। शफ़ी तव्हां कॉपी चेक करायो, मथे कयो सही करे चेक कया। ॻोल्हियो ॻोल्हियो ठीकु आहे। शफ़ी तव्हां चेक करायो। शफ़ी तव्हां कॉपी चेक करायो, मथे कयो कॉपी। हाँ हाणे मथे कयो, ठीकु आहे ठीकु आहे। ओके जिंजत ठीकु आहे। थोरो थोरो वरी ॾेखारियो। थोरी मिस्टेक आहे शायदि, थोरी ग़लती आहे। मथे कयो, हिन पासे कयोसि, तव्हां हिन पासे कजोसि, ठीकु आहे। ओके थोरो मथे कयो, मथे कयो, मथे कयो। ओके ठीकु आहे। हा ठीकु आहे। ओके जिन जी चेचंड ने मुन्य अच्छा सही आहे। ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे शफ़ी सही आहे। हाणे आउं तव्हांखे वरी ॿुधायां थी, ॾिसो तव्हांजो हिकिड़ो राइट हैंड आहे, हिकिड़ो लेफ्ट हैंड आहे, ठीकु आहे। तव्हांजो राइट हैंड किथे आहे? तव्हांजो राइट हैंड किथे आहे? इहो तव्हांजो राइट हैंड आहे। राइट हैंड कहिड़ो आहे? तव्हांजो साॼो पासो। हैंड शेक कहिड़े हथ सां कबो आहे? मानी कहिड़े हथ सां खाईंदा आहियो? मानी कहिड़े हथ सां खाईंदा आहियो? इन सां खाईंदा आहियो? लिखंदा कहिड़े हथ सां आहियो?
शफ़ी हथ कहिड़े हथ सां लिखंदा आहियो? ओके ज़िल्किफ़िल हिन जो कमु सही थियल आहे। हाणे तव्हां चेक करायो। ओके ज़िल्किफ़िल चेक छा पिया कयो शफ़ी? इहो कॉल कयां घर अम्मी खे कॉल कयां अम्मी खे कॉल? चेक करायो हाणे ज़िल्किफ़िल चेक कराइजे मुंहिंजे अञा ताईं कोन। अच्छा चेंट लिखियो आहे भला तव्हां बस ज़िल्किफ़िल किथां विया? ज़िल्किफ़िल चेंट ॾेखारियो। हाणे तव्हां जेको आहे न तव्हांजो 2 मार्क्स आहिनि ज़िल्किफ़िल ठीकु आहे। तव्हां 2 अखर सही लिखिया हुआ ऐं शफ़ी मोहम्मद तव्हांजो जस्ट 2 मार्क्स सही आहिनि। तव्हां 2 अखर सही लिखिया हुआ बाक़ी मूं तव्हांखे ॿुधायो आहे। हाणे नए पेज ते वञो ते वञो ठीकु आहे। हाणे ओके हाणे ही छा आहे? ही केरु ॿुधाईंदो ही छा जी तस्वीर आहे? ही छा आहे? छा जी तस्वीर आहे? ही छा जी तस्वीर? ही छा आहे? हेसा हजाम छा कंदो? शाबा अरे सही आहे। वाह वाह कंहिं ॿुधायो? हा छा कंदो आहे इहो? हजाम छा कंदो आहे? वार कटींदो आहे ऐं गंजो कंदो। ठीकु आहे ओके ठीकु आहे। ऐं ही छा आहे? ही छा आहे? ही ॾिसो ही छा आहे? ही छा अरे वाह शाबाश। 6 छठी खां पोइ ही छा आहे? ही छा आहे? शफ़ी ही छा आहे? ओए शफ़ी ॾिसो शफ़ी ही केरु आहे? ही छा आहे? ही माण्हू 6 सां छोकिरो 6 सां छोकिरो 6 सां शफ़ी ही छा आहे? छोकिरो 6 सां छोकिरो। अच्छा तव्हां छोकिरा आहियो छोकिरी आहियो? तव्हां छा चईंदव? छोकिरी ठीकु आहे त छा ईंदो? 6 छोकिरी 6 छोकिरो ठीकु आहे। छा सां ईंदो? 6 सां ठीकु आहे। 6 छोकिरी 6 छोकिरो ओके। अच्छा ही छा आहे? ही तस्वीर छा थी चए? ही छा केरु आहे? ही छा आहे? न छा आहे? इनखे चइबो आहे खे खत। छा चइबो आहे? खे चइबो आहे खत। ओके जल्दी सां ही अखर लिखी वठो। शफ़ी अखर लिखी वठो। ही लिखो हे हजाम लिखो लिखी ॾेखारियो 10 टाइम्स लिखो इहो। ही अखर हा ही लिखणो आहे 10 टाइम्स लिखी वठो। हरी अप पहिरीं केरु लिखे?
हे हजाम खन बेरिया निकटो लिखो टेन टाइम्स Mama daddy बाहर बैठा जल्दी लिखी ओके हाँ लिखो 6 छोकरो 10 टाइम्स 6 छोकरो लिखो जल्दी 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 हे हजाम लिखी छॾियो हाँ लिखो 6 छोकरो लिखो 6 छोकरो लिखी बातो 10 टाइम्स लिखणो आहे 10 टाइम्स 10 टाइम्स किरण दी किथे किथे लिखी बातो ओके हाणे लिखो 6 छठी का पो खे खत ये छा आहे खे खत 10 टाइम्स लिखणो आहे 10 टाइम्स लिखी बातो ओके चेक करायो मथे कयो मस्ते कली बातो ओके थोड़ा ही करे रखो ही कयो ठीक है ही करे ही देखारियो सही कयो सही झलियो हाँ ही करे झलियो ही करे बिनी पासन गाना ही झलियो कर दिखारियो ही करे झलियो ही शफी ही करे झलियो ही करे झलियो कॉपी के सही करे सुबह तो ही करे हाँ ये ठीक है ओके है ना क्यों चल गया छठी ठीक है हे खच्चर हे हजम किथे लिखियो आ हे हजम किथे लिखियो आ हे हजम वो करियो ज़िकिफिल ता चेक करायो ज़िकिफिल चेक करायो लिखी बातो हेलो चेक करायो 2 3 4 5 6 7 8 9 10 लिखी बातो चेक करायो अच्छा हे जंग का हुंदन हे जंग का हुंदन छा है हाँ सही है ठीक ओके ठीक है ठीक है ठीक है ठीक थोरो ओके शफी ता एकड़ो शफी चेक कराए पेरिया ज़ुल्किफिल पेरिया शफी के चेक कराण दियो शफी ता चेक कराए थोरो और ते कयो
हीअं कयो हीअं झलियो हीअं ठीकु आहे हीअं झलियो थोरो अॻियां कयो थोरो अॻियां कयो अॻियां हीअं कॉपी हीअं कयो चेक करायो मूंखे ओके नज़र छो नथो अचे हिन ठीकु आहे हुन जी तस्वीर मूंखे कढी मोकिलिजो अम्मी खे चइजो मूंखे तस्वीर कढी मोकिल तव्हांजी अम्मी खे चइजो मूंखे तस्वीर कढी मोकिलियो ठीकु आहे और चेक कंदसि नज़र नथो अचे तव्हां चेक करायो शफ़ी ज़ुल्किफ़िल तव्हां चेक करायो ज़ुल्किफ़िल तव्हां जल्दी जल्दी लिखी वठो भला तव्हां कोन लिखियो आहे न ओके शफ़ी तव्हां मूंखे ही ॿुधाईंदा वञो पोइ तव्हांजी छुटी कयां तव्हां मूंखे ही ॿुधायो पोइ तव्हांजी छुटी कयां छठी ठीकु आहे ही छठी लिखियो अथव ठीकु आहे खे खचर किथे आहे खे ख़त किथे आहे ज़ुल्किफ़िल तव्हां खे ख़त ऐं हे हजम लिखी वठो जल्दी सां शफ़ी तव्हांखे ही ॿुधाईंदा वञो रुॻो ठीकु आहे ओके ही छा आहे ही छा आहे छा छा ही छा आहे ही छा आहे ओके ही छा आहे ही छा आहे ओके ओके ही छा आहे ही छा आहे शफ़ी जल्दी ॿुधायो ही छा आहे शफ़ी ओके हाणे तव्हांजी अम्मी खे कॉल कयां ओके ही ॿुधायो ही छा आहे शफ़ी ही छा आहे ओके ओके ही छा आहे मुन्य